नाज़ नंढे खंड जो लेजेंड अदाकार यूसुफ खान उर्फ दिलीप कुमार लाडाणो करे वियो। संदसि विछोड़े ते फन जी दुनिया में सोग जी लहर छाइजी वई आहे। भारतीय अदाकार दिलीप कुमार खे साह जी तकलीफ़ सबबि हिकु महीने दौरान ॿियो भेरो मुंबई जे अस्पताल में दाख़िल करायो वियो हो, जिते हुन 98 वरनि जी ॼमार में अॼु सुबुह दम धणी हवाले कयो। दिलीप कुमार जे नाले सां सुञातो वेंदड़ मोहम्मद यूसुफ खान 1922 में पाकिस्तान जे शहर पिशावर में जनम वरितो। 1935 में भारत जे शहर पूने मुंतकिल थी वियो। हुन जो आबाई घर पिशावर में अॼु बि मौजूदु आहे। हुन 1966 में अदाकारा सायरा बानू सां शादी कई। दिलीप कुमार जो शुमार भारत जे बहितरीन ऐं सीनियर अदाकारनि में थिए थो। हुन 65 सालनि जी अदाकारी वारे कैरियर में 62 खां वधीक फिल्मुनि में कमु कयो, जिन में मुग़ल आज़म, अंदाज़, करंती ऐं ॿियूं खोड़ सारियुनि फिल्मुनि में बेमिसाल कामयाबी माणी। दिलीप कुमार 62 फिल्मुनि में अदाकारी कई। हुन जी पहिरीं फिल्म जवार भाटा 1944 में रिलीज़ थी। संदसि मशहूर फिल्मुनि में संग दिल, अमर उड़ान, खटोला, आन, अंदाज़, नया दौर, मधुमती, मुग़ल आज़म ऐं ॿियूं शामिल आहिनि। हुन फिल्म कोहिनूर, आज़ाद, गंगा जमुना, राम ऐं श्याम में हिकु कॉमेडियन तौरु अदाकारी में जोहर ॾेखारे पंहिंजो पाण खे मञरायो। फिल्म जुगनू में लाज़वाल किरदारु निभाइण ते ही ट्रेजेडी किंग यानी अलमिया किरदारनि जो बादशाह सजण लॻो। हुनखे बॉलीवुड जी तारीख़ जो कामयाब ऐं अज़ीम तरीन अदाकार तस्वुरु कयो वञे थो। दिलीप कुमार खे बहितरीन अदाकारी करण ते 8 फिल्म फेयर अवार्ड मिलिया। हुनखे 1994 में भारतीय फिल्म जो सभ खां वॾो एज़ाज़ दादा साहब फाल्के अवार्ड बि ॾिनो वियो। पाकिस्तान जी हुकूमत तरफ़ां 1998 में सिविलियन एज़ाज़ निशान ऐं पाकिस्तान सां बि नवाज़ियो वियो। दिलीप कुमार हिंदुस्तानी ॿियो शख़्स हो जेके पाकिस्तानी हुकूमत आला एज़ाज़ सां नवाज़ियो। यूसुफ खान 2015 में भारत जो ॿियो सभ खां वॾो शहरी एज़ाज़ पद्मा भूषण हासिल कयो। दिलीप कुमार सन 2000 में भारत जे ऐवान बाला राज्य सभा जो मेंबर बि चूंडियो वियो। 1998 में फिल्म किला में कमु करण खां पोइ हुन फिल्मी दुनिया खे ख़ैराबाद करे छॾियो।